अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रिथ शाहनवाज पंहिंजी शैतानगिरी हलाए रियदन ऐं काकर खे पुलिस वटि वठी वेंदो ऐं पुलिस सां ॻाल्हाईंदो। पुलिस खे चवंदो त तूं कंहिंजे चवण ते हिननि जा माण्हू गिरफ़्तार कया, यानी हिन जे उताक ते हमलो कयो। ऐं पुलिस चवंदो त मूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ रेस मंसूर जे चवण ते इन्हनि जे मथां हमलो कयो। जो दोस्तों, तव्हांखे त ख़बर आहे, रेस शाहनवाज पुलिस खे अॻे ई पढ़ाए छॾियो, यानी हाणे रियदन वारनि जे अॻियां पुलिस रेस मंसूर जो नालो वठंदो। यानी हाणे रेस शाहनवाज पंहिंजी शैतानगिरी हलाईंदो ऐं ॿिन्हिनि खे वेढ़ाईंदो, यानी इन दुश्मनी खे वधाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त काकर ऐं रियदन रेस मंसूर सां मिलंदा। रेस मंसूर खे चवंदा त तूं गद्दार आहीं, हाणे तूं असांजो वॾे खां वॾो दुश्मन आहीं, जो तो असांखे दिलासो ॾेई ऐं असांजे उताक मथां हमलो कयो। अगरि तूं ईअं न करीं हा त पोइ असां ॿिन्हिनि जो पाण में ठाह थी वञे हा। रेस मंसूर चवंदो त रियदन, मां तोखे कीअं सम्झायां त इहो कमु मुंहिंजो न आहे, मां इहे कमु कॾहिं बि न आहियां कंदो, न ई वरी कंदुसि, जो ही सॼी चाल रेस शाहनवाज जी अथव। भले तव्हां जांच कयो, बहरहाल ही कमु मुंहिंजो न आहे, ऐं वरी मां अहिड़ा कमु कंदो आहियां। उन जे करे हुन पंहिंजी शैतानगिरी हलाई ऐं असां ॿिन्हिनि खे विढ़ाइण जी कोशिशि कई। हाणे चाहे तव्हां हुनखे माफ़ कयो, चाहे तव्हां हुनखे छॾे ॾियो, या वरी हुनखे पंहिंजो कयो, हाणे उहो तव्हांजो मसइलो आहे। रियदन चवंदो त रेस मंसूर, इहो हाणे असांजो मसइलो आहे, तूं हाणे असांजो दुश्मन आहीं, तूं सिर्फ़ छोकिरी असांजे हवाले कर, बाक़ाया पोइ ॾिसी वठंदासीं, ऐं तोखां इन बेइज़ती जो हर हाल में पलांद वठंदासीं। तूं इहो यादि करे छॾिजांइ, तोखे कॾहिं बि माफ़ न कंदासीं, छो जो तो असां मथां लिकी वार कयो आहे, इन वार जो हर हाल में तोखां पलांद वठंदासीं। रेस मंसूर चवंदो त अगरि तव्हां मुंहिंजे मथां वार कयो त पोइ मां तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि, छो जो तव्हांखे हाणे चोर ॻणणो आहे त असुलु चोर कहिड़ो आहे। अगरि इहो ॾोह मुंहिंजे मथां साबित थिए त पोइ मां पंहिंजी हर ॾोह जी सज़ा काटण लाइ तयारु आहियां। बहरहाल हाणे तव्हांखे केरु सम्झाए त इहो कमु मुंहिंजो न आहे, बल्कि शाहनवाज ख़ान जो आहे, यानी जाफ़र ख़ान जो आहे, छो जो हू इहो नथो चाहे त असां ऐं तव्हां ऐं मुराद वारनि जे विच में ठाह थिए। हू इन ॻाल्हि तां कॾहिं बि राज़ी न आहे, न ई वरी थींदो। हू इहो पियो चाहे त हिते तबाह थिए, यानी हिते ॻोठ जा ॻोठ वीरान थियनि। उन जे करे हू इहो पियो चाहे त हिते हर हाल में फ़ैसिलो न थिए, यानी हिते हर हाल में अमन न थिए। अगरि अमन थियो त पोइ असां रेस काॾे वेंदासीं, अहिड़े हिसाब सां रेस शाहनवाज असांखे विढ़ाइण पियो चाहे। बहरहाल मां इन्हनि जी शैतानगिरी हलण कॾहिं बि न ॾींदुसि। ऐं ॿिए पासे सोडल ऐं मुराद वञी रेस मंसूर सां मिलंदा। रेस मंसूर खे चवंदा त तो इहो असां ते भलो कमु कयो, जो असांखे आज़ादु कराई। सोडल चवंदो त अगरि तो रेस असांखे आज़ादु न कराई हा त पोइ असांजो लाश हिन घर में अचे हा। रेस मंसूर चवंदो त इहा बल्कि मुंहिंजी कमु न आहे, इहा सॼी रेस शाहनवाज जी चाल आहे, छो जो मूंखे फासाइण जी, छो जो हू इहो पियो चाहे त रेस मंसूर रियदन ऐं मुराद वारनि जे विच में ठाह न कराए। उन जे करे बहरहाल मां इन्हनि जी शैतानगिरी कॾहिं बि हलण न ॾींदुसि। ऐं रियदन वारनि जे ओताक ते पुलिस खे मूं न मोकिलियो हो, यानी हुननि खे जे मथां हमलो करण लाइ पुलिस मूं न मोकिलियो हो। इहा सॼी चाल रेस शाहनवाज जी आहे। ऐं मुराद चवंदो त इहा ॻाल्हि सॼी मां सम्झी चुको आहियां, यानी हुन तव्हांखे फासाइण जी पूरी प्लानिंग ठाही हुई। बहरहाल असां हिन जा कॾहिं बि चाल हलण न ॾींदासीं, न ई इनखे पंहिंजे चालनि में कामयाबु करण ॾींदासीं। बहरहाल हू केॾी बि कोशिशि कंदो, बहरहाल असांखे कॾहिं बि झुकाए न सघंदो, न ई वरी तव्हांखे। रेस मंसूर चवंदो त मां इन रेस शाहनवाज खे, यानी जाफ़र ख़ान खे अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि जो आईंदा मुंहिंजे लाइ चालू न कंदो, न ई वरी मुंहिंजे मथां शैतानगिरियूं हलाईंदो। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।